पीपीएमएन फ़रियाल टालपुर असेंबली मेंबर चूंडण जे 4 सालनि बाद पंहिंजे तक जो दौरो कयो ऐं चयो आहे त हू वर्कर्स जा ॾुख सूर ॿुधण लाइ दौरे ते निकिती आहे। सूबाई वज़ीर अयास उमर चयो आहे त वज़ीरनि ऐं एमपीएस खे धमकियुनि वारा ख़त मिलण सां फ़र्क़ु नथो पवे, धमकियूं ॾींदड़ साम्हूं अचनि त ख़बर पवे। एमएनए फ़रियाल टालपुर ऐं अयास उमर ॻोठ एतवार ख़ान चांडियो में पीपीए अॻवान रईस अब्दुल करीम चांडियो सां संदसि वाले जे लॾाणे ते ताज़ियत कई। फ़रियाल टालपुर पीपीसीटी सदर सरदार ख़ादिम हुसैन लांघा सां संदसि भाउ जी वफ़ात ते ताज़ियत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे फ़रियाल टालपुर चयो त पीपी ग़रीबनि जी हमदर्द पार्टी आहे ऐं संदसि दौरे जो मक़सदु कारकुननि खे रोज़गार ॾियणु आहे। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर अयास उमर चयो त भत्तेखोरनि खे गिरफ़्तार करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। अप्रैल 2013 में थींदड़ चूंडुनि में सभिनी खे पंहिंजी अहमियत जी ख़बर पइजी वेंदी। हुन वधीक चयो त वज़ीरनि ऐं एमपीएस खे धमकियुनि वारा ख़त मोकिलण सां को बि फ़र्क़ु नथो पवे, धमकियूं ॾींदड़ बुज़दिल आहिनि, साम्हूं अचनि त ख़बर पइजी वेंदी। पंहिंजो जेको आहे सो बेजा वजूद तस्लीम कराइण जी नाकाम कोशिश इन सां को फ़र्क़ु कोन थो पए। असांखे जेको आहे सो धमकियुनि सां जेके माण्हू आहिनि साम्हूं अचनि, अहिड़ा जवान जा पुट आहिनि त अची सघनि। काफ़ी सभिनि मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी जे टोटल मिनिस्टर्स ऐं एमपीएस खे इहे जेके आहिनि से सो कॉल्ड जाली या धमकी आमेज़ या जेको आहे उहे बुज़दिल माण्हुनि जेको आहे सो इहे लेटर टीसीएस कया आहिनि। उन में मां त हाणे त सभिनि खे मूंखे बि आयो आहे, पर अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। मां चवां थो सभिनि खे तक़रीबन मसइला असांखे ॻीची में पियल आहिनि। हिननि खे एॾा वॾा गंभीर मसइला आहिनि जिन खे हल करण जे लाइ ज़रूरु असां नथा चऊं। तव्हां मूंखे वरी इहो सुवाल जेको ॿियो कंदो मां उन लाइ बि तयारु आहियां। गुज़ारिश इहा आहे त मसइला तक़रीबन असां हल करे चुका आहियूं, पर ॿिया बि जेके मसइला आहिनि इंशाअल्लाह ताला हल थींदा। डेवलपमेंट काफ़ी थी आहे, जॉब्स मिलिया आहिनि। पहिरियों त सिंधियुनि लाइ हर दर बंदि हो, जिन शमूलियत कई आहे उहे काउंसिल ई न खटे सघंदा आहिनि। मसइलो काउंसिल ई खटे सघनि त पोइ त का ॻाल्हि कनि न। मां नाज़मनि जी ॻाल्हि न कंदुमि जो बदबूदार निज़ाम हो हिकिड़े डिक्टेटर जो, पर उहे काउंसिल ई न करे सघनि। बहरहाल मसइलो इहो आहे त सियासी पार्टी जो इम्तिहान क़ौमी इलेक्शन, माना क़ौमी इलेक्शन मीन्स सूबाई क़ौमी असम्बली जी इलेक्शन थींदी तक़रीबन 2013 में अप्रैल मई में थी वेंदी। उन में ख़बर पइजी वेंदी हर कंहिंजी।